नाजरीन अवामी न्यूज़ में खबर न्यूज़ सिलसिलो जारी है। अवांखे बिरछा का खबर ॾिनाऊं। बिरछा में शाह लतीफ़ फुटबॉल चैंपियन ट्रॉफी जो आगाज़ कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी स्पोर्टमैन जावेद अली टाइगर करे रहियो हो। टूर्नामेंट में 8 टीमुनि हिसो वरितो। टूर्नामेंट में हिसो वठंदड़ जामशोरो, नवाबशाह, शहदादपुर, बिरछा ऐं ॿियनि टीमुनि हिसो वरितो। टूर्नामेंट जो पहिरियों मुक़ाबिलो शहदादपुर ऐं नवाबशाह टीम में बहितरीन मुक़ाबिलो थियो, जंहिं में शहदादपुर टीम 0 गोल कयो ऐं नवाबशाह 2 गोल करे कामयाबी माणे वरिती। इन मौक़े ते महिमान ख़ास जवार सैयद फराज़ अली, शाह लतीफ़ी ऐं ॿियनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त तमामु बहितरीन ऐं एंटरटेनमेंट लॻी पई ऐं हुजणु खपे। इहा कुझु साल पहिरीं जॾहिं असां क्रिकेट रहंदा हुआसीं तॾहिं अहिड़ी का बि एक्टिविटीज़ कोन हूंदियूं हिते, पर ही जावेद जी महिरबानी सां ऐं बिरछा जे अवाम जे तावन सां ही तमामु बहितरीन टूर्नामेंट। मूंखे पहिरीं अंदाज़ो कोन जेॾी महिल आउं घर खां आयुसि पिए हींअर, पर हिते ॾिसण खां पोइ मुंहिंजो इलाही तमामु माण्हू एंटरटेन थियां पियो हिन मां। तमामु बहितरीन टूर्नामेंट ऐं इहो हुजणु खपे। इन टूर्नामेंट सॼो मिटैरी ज़िले में त मूंखे फुटबॉल ॾिसण में कोन थो अचे। जेके बिरछा वारनि करायो टूर्नामेंट, आगे में भी करायो, अॻियां में असां विनर थिया। बिरछा वारा सुठी महिनत कए त हू भी फाइनल में रसी रनर थिया। तो माशाल्लाह इन जो तमामु भलो महिनत आहे कोच इमरान जो, ख़ादिम भाई जो, जावेद टाइगर जूं वॾियूं महिरबानियूं जे अहिड़ियूं टूर्नामेंटूं लॻाए रहियो आहे ऐं बिरछा जे माण्हुनि में शऊर वधाए रहियो आहे। टूर्नामेंट जे आख़िर में स्पोर्टमैन टाइगर जावेद अली शेख महिमाननि खे सिंध जी अजरक जो तोहफ़ा पिणु पेश कया। फुटबॉल टूर्नामेंट ॾिसण लाइ वॾी तादाद में स्पोर्ट जा शौक़ीन ऐं शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।